फरीदाबाद में कूड़नि केसनि खां बचायो, मुखालफ़नि जे ज़ुल्मनि खां बचायो जे नारनि सां ॻोठाणनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। फ़कीर मोहम्मद उन्नड़ जे ॻोठाणनि मोहम्मद अज़ीम वक्कू, वहीद अली वक्कू, मुमताज़ अली वक्कू, मीर अली वक्कू ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त मुखालिफ़ धुर वारनि जे हमराह अली रज़ा वक्कू खे पाण पिस्टल जा फायर करे ज़ख़्मी कयो, जंहिंजी सॼे इलाइक़े वारनि खे ख़बर आहे। हथ छोकियो कूड़ो केस असांजे मथां दाख़िल कराइणु चाहिनि था। हिननि चयो त असांजे भाउ मोहम्मद अली वक्कू खे बेगुनाह 2018 में शहीद कयो वियो हो, जंहिं जे केस में मुखालिफ़ घुर्बल आहिनि। मोहम्मद अली वक्कू जे केस मां हथ खणाइण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि चयो त अॻु बि कूड़ा केस कया विया हुआ जेके ख़ारिज थी विया आहिनि। हिननि चयो त मुखालिफ़ धुर गुज़िरियल ॾींहुं अली रज़ा वक्कू खे ज़ख़्मी करे असां मथां केस करणु चाहिनि था। हिननि IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू खां जांच कराइण जो मुतालबो कयो आहे। हिननि चयो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। असांखे घरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त फरीदाबाद में कूड़नि केसनि में फासाइण ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो आहे। जांच कराई वञे, इंक्वायरी कराई वञे, असांजा खून थियल आहिनि ऐं असांजा उन्हनि खून कया आहिनि, रूपोश आहिनि। उन बाला ऑफिसरनि असांजी मदद करे ऐं उहो केस असांजो ख़तमु करायो वियो। उहो कूड़ो केस कयूं, वरी हाणे विच ते धमकियूं ॾिनऊं त बि असां तव्हांखे मारींदासीं, हीअं कंदासीं, न त असां तव्हांजे मथां वरी कूड़ो केस कंदासीं। इहो कल्ह वाक़ियो थियो आहे। पाण में सोट ऐं भाइटिया आहिनि, शाह मोहम्मद ऐं अली रज़ा जेको छोकिरो आहे, जो ख़ादम चयुसि त वञी शाह मोहम्मद तोखे संग नथो ॾिए, तूं वञी हुनखे मार त इहो खून हणो हुन जे मथां त पोइ तोखे मां संग वठी ॾियां। इहो ख़ादम चयो पंहिंजे भाइटे खे त पंहिंजे वञी शाह मोहम्मद खे मार, जेको उनखे हाई कोर्ट जी ज़मानत ते ॿाहिरि थियल आहे। उहो बि 302 जे केस में आहे। ख़ादम बि रूपोश आहे 5-6 केसनि में। सो हींअर ताणी रूपोश में आहे। असांजे मथां उहो कल्ह पंहिंजे घर में अंदरि वेही ऐं नालो चाहे पंहिंजे छोकिरे खे गोली हणी अथनि पिस्टल जी। वरी हलाइनि था त नालो सां असांजे मोहम्मद अज़ीम ऐं मुमताज़ जे छोकिरनि असांजे हमिलो कयो आहे। असां पंहिंजे हींअर बि असां पंहिंजे घरनि में वेठा आहियूं। जीअं असां राब्तो कयोसीं थाणे ते, SAJ खे बि इहा ई असां अपील कईसीं, भाउ असांजी इंक्वायरी कई वञे, असां पंहिंजे घर वेठा आहियूं। वरी उते इस्पताल पहुता, इस्पताल में बि उन्हनि खे इहो ई चयूं चई भाई हिन छोकिरे खे धकु लॻल आहे, चई 10 फुटनि ते लॻल आहे। उन्हनि चयो त साईं हे त वेझो जो धकु लॻल आहे। उन्हनि मोटाए छॾियो। उन्हनि खे वरी भॻा वञी एमरजेंसी में 5 रुपया भरे कीअं बि भरे उन्हनि पंहिंजो लेटर वरितो आहे। उन्हनि मीडिया ते हलायो त असांखे मेड़ मां मोटिया पिया अचूं शाम जो, वरी ॿीहर हलायूं, पहिरियां हलायूं त असांजे घर ते हमिलो कयो अथनि, वरी इहो ई हलायूं त नालो चए असां मेड़ मां मोटिया पिया अचूं, असांजे मथां हिननि हमिलो कयो आहे। असां उन टाइम बि पंहिंजे घर वेठा आहियूं, हींअर बि असां पंहिंजे घर वेठा आहियूं, पंहिंजो मौजूदु आहियूं। बाला ऑफिसरनि खे इहो ई आहे त असांजी जांच कई वञे। असांजे मथां ॿियो इहो ई केस, हीअ FIR आहे जेकी असांजे मथां कई वई हुई।